कंदा हलूं त मलीर जेल मां आज़ादी खां पोइ 22 भारती माहिगीरनि खे वाघा बॉर्डर लाइ रवानो कयो वियो आहे। मलीर खां वाघा बॉर्डर ताईं इंडियन माहिगीरनि जो समूरो सफ़री ख़र्च ईदी फाउंडेशन बर्दाश्त कंदी। अमां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मलीर जेल मां आज़ादी खां पोइ 22 भारती माहिगीरनि खे वाघा बॉर्डर लाइ रवानो कयो वियो आहे। मलीर खां वाघा बॉर्डर ताईं इंडियन माहिगीरनि जो समूरो सफ़री ख़र्च ईदी फाउंडेशन बर्दाश्त कंदी। अमां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मलीर जेल मां आज़ादी खां पोइ 22 भारती माहिगीरनि खे वाघा बॉर्डर लाइ रवानो कयो वियो आहे। मलीर खां वाघा बॉर्डर ताईं इंडियन माहिगीरनि जो समूरो सफ़री ख़र्च ईदी फाउंडेशन बर्दाश्त कंदी। अवां खे आगाह कंदा हलूं मलीर जेल मां आज़ादी खां पोइ 22 भारती माहिगीरनि खे वाघा बॉर्डर लाइ रवानो कयो वियो आहे। मलीर खां वाघा बॉर्डर ताईं इंडियन माहिगीरनि जो समूरो सफ़री ख़र्च ईदी फाउंडेशन अदा कंदी। अवां खे आगाह कंदा हलूं मलीर जेल मां आज़ादी खां पोइ 22 भारती माहिगीरनि खे वाघा बॉर्डर लाइ रवानो कयो वियो आहे। मलीर खां वाघा बॉर्डर ताईं इंडियन माहिगीरनि जो समूरो सफ़री ख़र्च ईदी फाउंडेशन बर्दाश्त कंदी। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मलीर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार। जी मीर ज़ुल्फ़कार, भारती माहिगीरनि खे आज़ादु कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट जेल मलीर मां 22 भारती माहिगीर कैदियुनि खे जेको आहे अॼु आज़ादु कयो पियो वञे, जिन खे जेको आहे ट्रेन ज़रिए लाहौर वाघा बॉर्डर ते पहुचायो वेंदो। जेको आहे ईदी फैसल ईदी पारां हुननि जा जेके इख़राजात आहिनि उहे बर्दाश्त कया पिया वञनि उते पहुचाइण जे हवाले सां। जॾहिं त ख़ैर सगाली प्रोग्राम तहत हिननि खे कुझु कैदियुनि जी सज़ा पूरी थियण जे करे आज़ादु कयो पियो वञे ऐं के आज़ादु थींदड़ कैदियुनि जेको आहे ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं उन्हनि जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जहिड़ी तरह पाकिस्तानी हुकूमत हिननि भारती माहिगीर कैदियुनि खे आज़ादी ॾेई रही आहे, अहिड़ी तरह भारती हुकूमत बि जेको आहे पाकिस्तानी कैदी जेके भारत में कैद आहिनि उन्हनि खे बि आज़ादी ॾिए त जीअं हू पंहिंजनि बचड़नि सां मिली सघनि। हींअर जेको आहे उन्हनि खे बस ज़रिए कैंट स्टेशन पहुचायो वेंदो, जिथां जेको आहे ट्रेन ज़रिए उन्हनि खे लाहौर पहुचायो वेंदो ऐं सुभाणे जेको आहे लाहौर वाघा बॉर्डर ते जेको आहे भारतीय इख़्तियारनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे मीर ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।